अस्सलाम वालेकुम नमस्ते। तो दोस्तों अॼु किथे हलंदासीं पाण? संगत साईं वॾा ख़ुशि आहियो? अॼु हलूं था नंढड़ा ॿारड़ा हेॾा केॾा ग्राउंड ते ॿुधो आहिनि उन्हनि सां कुझु खिल भोग कयूं था ऐं तव्हांखे इन में वांदो कोन छॾिबो कान का एक्टिविटी ज़रूरु ॾेखारबी। असां टिन्हनि जो तालुक थरपरकर सां आहे। सागर अनीश भीशम कंटिन्यू गो हलूं था सागर मुखी जे घर खां शुरू कंदे पाण हलूं था हितां व्लॉग ठाहिण अॻियां। पहुंची वियासीं स्टेडियम ते। विशम भाई ये सारे हमारे दोस्त है। स्टेडियम ते पहुची विया आहियूं। ॿारड़ा वॾे जुलूस सां अची विया आहिनि। हलूं था हिननि खे कोठी अॻियां छा ॾिसण थिए थो। सागर भाई, हाँ भाई, ये कौन है? ये बच्चे मुझे देख के बोल रहे हैं सागर भाई आ गए, सागर भाई आ गए। अस्सलाम वालेकुम। यो माडविड स्टेडियम ये सब मथे जेको छोकिरा सेटलमेंट करी रहिया आहिनि पंहिंजी वीडियो वग़ैरह जी ठाहिण लाइ। अॻियां ॾिसंदा उहो वीडियो छा ठाहींदा आहिनि छा नथा ठाहिनि। इहो माडविड स्टेडियम जंहिं ते 3 गार्डन जा घर हुते रहनि था, कचा कचा घर आहिनि हिननि जा। पोइ यहाँ छोकिरा मस्ती करे रहिया आहिनि। ॾाढो ॾिसूं उहो इहो सागर जेको पंहिंजो व्लॉग वग़ैरह ठाहे रहियो आहे। भीशम जेको हुननि सां गॾु सेल्फी कढी रहियो आहे। नाज़रीन असां हिन वक़्तु मारवी स्टेडियम मिठी में मौजूदु आहियूं। इहे जेका नंढड़ा ॿारड़ा भुरड़ा काड़ा तव्हां ॾिसी रहिया आहियो इन्हनि जो तालुक जोगी कम्यूनिटी सां आहे। ऐं असां जॾहिं बि स्टेडियम ते ईंदा आहियूं चाहे असीं वॉक लाइ निकिरूं चाहे पंहिंजे कम लाइ निकिरूं चाहे किथे बि ॾिसूं असांखे इहे ॿार ॾिसी पंहिंजी चाहत जो मुज़ाहिरो कंदे असां सां गॾु अची वेंदा आहिनि ऐं असां सां गॾु कचहरी बि कंदा आहिनि ऐं ॾाढो असां हिननि सां गॾु लुत्फ़ अंदोज़ कंदा आहियूं। अॼु असां दोस्तनि जो कुझु प्रोग्राम हुयो त फारिग वेठा हुआसीं। असां हिननि ॿारनि सां मुलाक़ात करणु आहियो ऐं हिननि ॿारनि जी गुरबत ठहियो। हिननि ॿारनि जो प्यार ऐं मोहबत ॾिसी तव्हां इहो सम्झंदा हूंदा त हिननि थर जे ॿारनि जी मोहबत छा आहे, चाहत छा आहे। थर हमेशह महिमान नवाज़ी में अॻिभरो रहियो आहे। थर हिकु परोमन माहौल आहे। असां इंसानियत जा परोकार आहियूं। असां लाइ इंसानियत ज़िंदाबाद, इंसानियत जिंदाबाद। अनीश भाई को लाइक करो, शेयर करो, कमेंट करो, सब्सक्राइब करो, जल्दी करो, जल्दी करो, जल्दी करो। नालो छा आहे तुंहिंजो? कहिड़ी क्लास में पढ़ी थो? छा करी छा थो पाण? ॿियो छा कंदो आहीं? अच्छा तुंहिंजो नालो छा आहे छोकिरा? कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहीं? जी हा कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहीं छोकिरा? तूं कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहीं? पहिरीं में। नालो छा आहे तुंहिंजो? तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो नालो छा आहे? मुकाबलो सख्त। बच्चे पियो चिड़ो मुसा जाठो बच्चे पियो ओयो ताड़ियो
जी जोड़ी आहे नौजवाननि जो टैलेंट आहे इहो ओयो पैर पे आगुलो 20 रुपया आगुलो 30 रुपया आगुलो 40 रुपया आगुलो 50 अने ओयो 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 बाबा इकट्ठे में तो मुझे लगे हम यहाँ बैठे हैं स्टेडियम पर। विषम भाई हमारे साथ है, अनिश भाई हमारे साथ है और मेरा नाम है सागर जान। अभी हम इन बच्चों के साथ बैठे हैं और बहुत मज़ा आया है। अभी हम जा रहे हैं अपने घर। पीछे पीछे हो जाओ। अभी वो बोल रहा है विषम भाई बुला रहा है जल्दी जल्दी लाइन बनाओ तुम जल्दी जल्दी लाइन हम जा रहे हैं। बाय 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 बाय। इन्हनि खां थी हाणे वञूं था पंहिंजे घर। मूंसां गॾु भीषम बीमाणी आहे। भीषम बीमाणी मज़ो आयो अॼु न? बहरहाल यार तमामु फर्स्ट क्लास मज़ो आयो। थर जे ॿारनि सां जेको असां इंजॉयमेंट कई आहे। थर भले के हिकिड़ो रिमोट एरिया सां तालुक़ु आहे। बहरहाल ॿारनि जी मोहबत उन्हनि जे चेहरनि ते ख़ुशियूं जेको उहे पंहिंजा दर्द लिकाए असां सां गॾु इंजॉय करे रहिया इन्हनि जी का बि हद न हूंदी। कोशिशि करे कॾहिं बि थर अचो थर जे ॿारनि सां पंहिंजा ॾुख ज़रूरु वंडो उहो तव्हांखे ख़ुशि कंदा। बहरहाल ॾुख कॾहिं बि न ॿुधाईंदा। बेस्ट ऑफ लक। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन दबायो, कमेंट दबायो ऐं नेक्स्ट वीडियो तव्हांजे लाइ ज़रूरु VIP ईंदो। थैंक यू गाइस, बाय बाय।